अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध पारां NICVD में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ डिफरेंट सिटीज़ में आहिनि, जंहिंमें लाड़काना, टनू मोहम्मद खान, हैदराबाद, सेवण, सखर, नवाबशाह, मिठी, खैरपुर, लियारी आहे। उन सां गॾोगॾु ही जॉब अपॉर्चुनिटीज़ जेको आहे ग्रेड 11 खां ग्रेड 17 जूं डिफरेंट जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें हर पोज़ीशन जे अॻियां उनजो ग्रेड, उनजी रीजनल प्रोविजनल कोटा ऐं रिक्वायर्ड क्वालिफिकेशन ऐं एक्सपीरियंस वो लिखियल है। जीअं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, SMO क्रिटिकल केयर जे लाइ MBBS विथ 5 to 7 ईयर एक्सपीरियंस हुजे। डाइटिशियन आहे जंहिंजी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे MSc इन फूड एंड न्यूट्रिशन साइंस या होम इकोनॉमिक्स। उन खां पोइ असिस्टेंट मैनेजर IT सिक्योरिटी आहे, जंहिंमें MS कंप्यूटर साइंस IT रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ सॉफ्टवेयर इंजीनियर आहे, जंहिंमें BScs या BCS ऐं माइक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ सिस्टम इंजीनियर आहे, उन भी BCS BScs विद सर्टिफिकेशन MCSE रिक्वायर्ड आहे। नेटवर्क टेक्नीशियन आहे, जंहिंमें FSc प्री इंजीनियरिंग कंप्यूटर साइंस DAE इलेक्ट्रॉनिक्स या कंप्यूटर साइंस रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ हार्डवेयर टेक्नीशियन आहे, जंहिंमें FSc प्री इंजीनियरिंग कंप्यूटर साइंस रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ हेल्प डेस्क एनालिस्ट आहे, जंहिंजे लाइ ग्रेजुएट ऐं जेको आहे MS ऑफिस जी नॉलेज रिक्वायर्ड आहे। इन में जेको आहे ओनली शॉर्ट लिस्टेड कैंडिडेट खे कॉल कयो वेंदो। कैंडिडेट विद हॉस्टल एक्सपीरियंस खे जेको आहे प्रेफरेंस ॾिनी वेंदी। कैंडिडेट जेके गवर्नमेंट जॉब्स में आहिनि उहे थ्रू प्रॉपर चैनल अप्लाई कंदा ऐं उन खां पोइ ही अप्लाई करण जे लाइ तव्हांखे जेको आहे हेठि एड्रेस ॾिनल आहे, जंहिंमें तव्हांखे पंहिंजी CV, एजुकेशनल डॉक्यूमेंट्स ऐं एक्सपीरियंस सर्टिफिकेट्स वग़ैरह 24 अक्टूबर ताईं तव्हांखे जमा कराइणा आहिनि। ही लिखियल आहे ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़। ही जेका बि एड्रेस ॾिनल आहे हिते तव्हांखे मोकिलणो आहे। उमीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी NICVD में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।